नाज़िम वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीरनि खे पंजाब जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमनि जी निगरानी जो हुकुम ॾींदे NDMA खे PDMA खे पंजाब सां मुकमल सरकार जी हिदायत करे छॾी आहे। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान माहौलियाती तब्दीलियुनि सबबि शदीद मुतासिर थियो आहे। बरसातूं फिल्शन फील्ड ऐं दरियाउनि में बोर्ड आहे। बोर्ड सबबि जानी नुक़सान थियो आहे। KPK में घर लुड़ी विया। मौसमियाती तब्दीलियुनि खे अकेले सिर मुंहुं नथो ॾेई सघिजे। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मुतासिर माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जे अमल खे असराइतो बणायो वञे। इदारा राब्ता वधाए इमदादी कार्रवाइनि जे अमल खे तेज़ कनि। एक बार ॿीहर नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीरनि खे पंजाब जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमनि जी निगरानी जो हुकुम ॾींदे NDMA खे PDMA पंजाब सां मुकमल सरकार जी हिदायत करे छॾी आहे। शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान माहौलियाती तब्दीलियुनि सबबि शदीद मुतासिर थियो आहे। बरसातूं फिल्शन फील्ड ऐं दरियाउनि में बोर्ड आहे। बोर्ड सबबि जानी नुक़सान थियो आहे। KPK में घर लुड़ी विया। मौसमियाती तब्दीलियुनि खे अकेले सिर मुंहुं नथो ॾेई सघिजे। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मुतासिर माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जे अमल खे असराइतो बणायो वञे। इदारा राब्ता वधाए इमदादी कार्रवाइनि जे अमल खे तेज़ कनि।